रोस मास्को तारीख़ी शहर जो मरकज़ पुराणी ब माड़ हवेली इमारत ज़मीन में दबजी वई। पेरे मंज़िल जो दरियूं ज़मीनी सतह ते आहिनि। अचो त ॿई मंज़िल ते विंडोज़ खे ॾिस। पहिरें मंज़िल ते विंडोज़ विकर में साॻिया आहिनि पर ऊचाईअ में नंढा आहिनि। उहो ज़ाहिर थिए थो त माज़ी में ॿन्ही मंज़िलनि ते विंडोज़ जी ऊचाई साॻी हुई। ॿिए मंज़िल जी ऊचाई पहिरीं मंज़िल जी ऊचाई खां तमामु घणी आहे। छा तव्हां फ़र्क़ु ॾिसी रहिया आहियो? ॿिए मंज़िल मथां ई नाहे ऐं पहिरीं मंज़िल अधु जी माप आहे। नोट करियो त पहिरीं मंज़िल ते विंडोज़ कीअं सजाया विया आहिनि। अचो त सन मां इमारत खे ॾिसो। अॻे हिते विंडोज़ हूंदा हुआ। उते विंडो जी मथां हिकु आराइशी छत आहे। साॻी तरह घटी जी पासी खां उते विंडो खिलियल आहे। उन्हनि उनखे सरनि सां लॻायो ऐं उनखे प्लास्टर सां ढकियो। ज़मीनी सतह ते विंडो छो ठाहियो ऐं पोइ उनखे सरनि सां लॻायो? छा हे हुकु मेमार जी? मुरख बयानु कनि था त हे घर हिकु ढॻे ते ठहियलु हो। तंहिं करे खाॿे पासे वारियूं विंडोज़ ज़मीन जे सतह ते थी विया। पर पहिरें मंज़िल वाज़ह तौर ते ऊचाई न आहे। पहिरें मंज़िल जे हेठां पाड़ेसरी घण माड़ इमारत वांगुरु घर पण हिकु सलब ते आहे। तंहिं हूंदी बि जे खाॿी कंड ज़मीन में न दॿिजी वेंदी आहे बिल्कुलु विंडोज़ जे सिलसिले ताईं। तामीर कंदड़नि खे आम ऊचाई जो बुनियादु बणायो। पुराणी हवेली में को बि बेसमेंट कोन्हे। मुर्खनि जो चवणु आहे त केतिरनि सालनि खां उहो घर पंहिंजे वज़न हेठि ज़मीन में दॿिजी वियो। सरकारी दस्तावेज़नि मूजिबि घर उमिरि 200 खां 250 साल आहे। हीअ घणमाड़ इमारत नूं साल पुराणी आहे। उहो तमामु घणो वज़न आहे। वॾे मेड़ हिकु सदीअ ताईं घर खे हेठि हारियो। ॿई इमारतूं हिकु स्लैब ते बीठल ऐं साॻे क़िस्म जी मिटी थी। पर हल्की ॿ माड़ इमारत विंडो सेल्स जी सतह ताईं ज़मीन में ॿॾे थी। ऐं छो थियो?